अल्लाह पाण जाने अब्दाल केर आए अल्लाह पाण जाने से लोक में लिखायल सबको नथो सुञाणे से लोक में लिखायल सबको नथो सुञाणे जे निल ते लिखियल कोन्हे त अब्दाल आहे गौ साहिब कुतुब जे करे तम हर कंहिंजी इज्जत कंदा कयो फकीर ॾिसो उनजी इज्जत कंदा कयो थी सघे थो इहो ई अब्दाल हुजे ओ सदके संदन वसाए मौला मेहर जानियाड़ा गम दर्द कन दुआ सां पल में वदन पलाणे अल्लाह जे वली दुआ घुरनि के घड़ीअ में दर्द दुख लाए छो हो गम दर्द कन दुआ सां पल में वदन पलाणे अब्दाल केर आहिनि अल्लाह पाण जाने ला खौफ भी उहे ला यज़लून आइने ला खौफ भी उहे ला यज़लून आइने खिदमत उन्हनि कई जे सोथो मुराद माणे खिदमत कई उन्हनि जे सोथो मुराद माणे अब्दाल केर आहिनि अल्लाह पाण जाने हू ख़ैर ख़्वाह आहिनि बिगड़ी बि था बणाइनि हू ख़ैर ख़्वाह आहिनि बिगड़ी बि था बणाइनि मेरे नजर सां ख़ाली भरपूर कन था भाणे अब्दाल केर आइने सबको नथो सुञाणे अनवार तन ते नाज़ुल इसरार तन के हासिल अनवार तन ते नाज़ुल इसरार तन के हासिल रब थो उन्हनि ॼाणाए रब थो उन्हनि ॼाणाए थियणो छा सुभाणे रब थो उन्हनि ॼाणाए थियणो छा सुभाणे से लोक में लिखायल सबको थो सुञाणे रहमान जी चादर एक मुला उन्हनि ते रहमान जी चादर दुश्मन उन्हनि सगोरनि सभु घोट जी विया घाणे दुश्मन उन्हनि सगोरनि हड़ घोट जी विया घाणे लोक में लिखायल सबको नथो सुञाणे अब्दाल केर आहिनि अब्दाल केर आहिनि अल्लाह पाण जाने अब्दाल केर आहिनि अल्लाह पाण जाने से लोक में लिखायल सबको नथो सुञाणे नबवी शरीफ में रमजान जो महीनो तरावी नमाज पढ़ी मुझे पासे में हिकिड़ो माण्हू परियो वेठो विच में हिकिड़ो ॿियो माण्हू वेठो ही माण्हू थियो हू माण्हू सुरी मुंहिंजे वेझो आयो विचो माण्हू थी वियो त सोड़ जो बि मां कुशादो थियुसि हू बि कुशादो थियो मूं ज़िंदगी में उन माण्हू खे पहिरियों भेरो ॾिठो मुझे हथ मिलाए चेंज या हाजी करम अल्लाह कैफ
यार हिंदे की मुझे ना नहीं खबर मां मान रो मान पेरो रो न मजाना न सुना मुझे नामो ही नहीं हो खैर मां मिलियो सा ॾाढे मोहब्बत वाले अंदाज में मिलियो वो मुखे चिंता जा वालिद साहब अल्लाह जा कामिल वली हो तो ॾिठा कि हा मां सुञाणा ऐं इहे ॻाल्हियूं शुरू कई ॼण मुंहिंजो को सालनि खां वाक़ुफ़ हुजे मुंहिंजे तव्हांजो नालो मुंहिंजो संदसि तारो पुछो किथे वेठा आहियो नालो छा आहे वरी ॿी ॻाल्हि शुरू वरी ॿ टे ॻाल्हियूं कई मूं वरी उन खां मुंहिंजो तारो पुछो वरी ॿी ॻाल्हि शुरू कई जे मूंखे वठी हलियो बाब अब्दुल अज़ीज़ मूं हिनखे वरितो मुंहिंजी हाणे इहो माण्हू जेको न ॿिन्ही अखियुनि खां दरीरुल बसर नज़र कोन्हसि जे मूंखे नालो मुंहिंजो वठी सलाम कयो ख़ैर मां हिनखे वठी वियुसि बाबा अब्दुल अज़ीज़ ते ॿाहिरि निकितासीं साम्हूं दरवाज़े जे हिकिड़ो ॿियो माण्हू बीठो हू हिन जी टू कापी हुई शिकिल सूरत लटा कपिड़ा जहिड़ा हिन जा कहिड़ा हुआ जेॾीमहिल मां ॿाहिरि वियुसि हो जो हथु मुंहिंजे हथ में ईअं सुक कयूं पियो वञे न हुन ते जो पहुतो त मुंहिंजो हथु हुन छॾायो ऐं हुन पंहिंजे हथ में हुनखे वरितो चई तव्हांजी महिरबानी शुक्रिया इहे चई हलियो मूं पुछो उन खां तव्हां केरु आहियो ही बुज़ुर्ग केरु आहे त उनजो जवाबु कोन ॾिनई ऐं ईअं हलियो वियो त वरी अॼु ताईं मूं हुन माण्हू खे न ॾिठो आहे ऐं मूंसां ईअं ॻाल्हाईंदड़ मुंहिंजो वाक़ुफ़ हुयो सालनि खां बि मूंखे ॼण सुञाणे पियो अब्दाल के रमाइन अल्लाह खान जाने से लोक में लिकायल सबको नथो सुञाणे इन करे मुंहिंजी तव्हांखे इहा गुज़ारिश आहे को बि फ़क़ीर ॾिसो न हुनजी इज़त कयो एतिराम कयो दुआ वठो कंहिंसां बि होड़ो न हलो कंहिंखे ईज़ायो न कंहिंखां नफ़रत न कयो कंहिंखे बुरो न चओ ख़बर न आहे हू कहिड़े हाल में हुजे हू कहिड़े मक़ाम ते असां सभिनी खे उहा खे सुञाण वारी जे दीद सुञाण वारी नसीब फरमाए